जय झूलेलाल। IT हब शहर पुणे खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी जो दिल जी गहराइनि सां स्वागत वंदन अभिनंदन थो कयां। अॼु असां सां जेका पुरकशिश शख्सियत जुड़ी आहे उन्हनि जो मां नालो ॿुधायां तव्हांखे, ब्रिजलाल गंगवानी जी, जेके असां सां जुड़िया आहिनि। त अचो त उन्हनि सां रूबरू थियूं। जय झूलेलाल दादा। जय झूलेलाल। जिनके मन का भाव सच्चा होता है उनका सब काम अच्छा होता है। ईअं ई असां सां दादा जुड़िया आहिनि, दादा ब्रिजलाल जी। तव्हां खां मां इहो पुछंदुमि कि तव्हां कहिड़े डिपार्टमेंट में नौकरी कंदा हुया? मां नेशनल इंश्योरेंस कंपनी जी, भारत सरकार जो क्रम आहे, उन्ही में स्टार्टिंग मां नौकरी क्लास 2 ऑफिसर में लॻुमि। क्लास 2 ऑफिसर मां एतिरो सुठो कमु कयुमि, एतिरी प्रॉफिट ॾिनी कंपनी खे कि मूंखे वधीक प्रॉफिट ॾियण वारनि जी लिस्ट में ऑफिसरनि जी मुंहिंजो बि नालो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे दादा। ॿियो, उन्ही टाइम ते मां इंश्योरेंस जी टेक्निकल एग्ज़ाम बि पास कई हुई, जेके घटि क्लास 2 ऑफिसर पास कंदा नी। अच्छा। उन्ही टेक्निकल क्वालिफिकेशन प्लस मुंहिंजे वर्क परफॉर्मेंस जे करे मूंखे क्लास 1 में प्रमोशन जो चांस मिलियो। दादा मां तव्हांखां पुछणु चाहियां, तव्हांजी उमिरि घणी आहे हिन वक़्तु? हाणे 70+। अच्छा, ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे दादा। तव्हां सीनियर सिटीजन आहियो ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां कंहिं सीनियर सिटीजन सोसाइटी जा बि अध्यक्ष आहियो। उन जे बारे में ॿुधायो न असांखे। हा, मां एक्चुअली में मुंहिंजो जेको ॿारु आहे, हिकु छोकिरो आहे, ॿ ॼाणियूं आहिनि। जी। त उहो छोकिरो IT में इंजीनियर आहे, त उन हिसाब सां उनजी नौकिरी पूना में लॻी आहे। हिकु इंटरनेशनल कंपनी आहे IT जी, एसेंचर। उन जे करे असां ॿार सां गॾु रहंदा आहियूं, मां ऐं मुंहिंजी धर्मपत्नी। अच्छा। ऐं उन बेस ते जंहिं सोसाइटी में असां रहंदासीं उन जो नालो पाम रोज़ सोसाइटी पुणे में आहे। दादा तव्हां सिंधी आहियो, सामाजिक फील्ड सां बि जुड़ियल आहियो, त कहिड़ी संस्था सां जुड़ियल आहियो उन जे बारे में ॿुधायो न असांखे। असां छा आहे कि सिंधी समाज जो शुरू खां मुंहिंजो लॻाव जेको आहे ईअं रहियो कि भाई मां समर्पित भाव सां सिंधी समाज जी शेवा कंदो हुउमि। जी। सिंधी समाज जे संतनि सां संगत कई आहे मां। अच्छा। उन्ही जे संपर्क में रहियो आहियां ऐं असां इन सिंधी समाज जी शेवा कंदे कंदे पहिरों भाटापारा, रायपुर ज़िले में छत्तीसगढ़ में जेको आहे उहो मुंहिंजो जन्म स्थान आहे, भाटापारा। न कहिड़े संत जी सेवा कंदा उहो ॿुधायो न नालो उन्हनि जो। उहो असांजो बाबा हरदास राम जी। उन्हनि जो पूरे भारत में जलगांव जो मेन हेडक्वार्टर आहे। अच्छा अच्छा, जलगांव वारा संत चवंदा। जलगांव वारा साईं। जी 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 जी। जलगांव वारा संत जॾहिं हिंदुस्तान आया त भाटापारा जॾहिं आया त असांजे घर आया। अच्छा, अरे वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। असांजे घर आया त उते असांखे ईअं सम्झो साईं जी उहा आशीर्वाद मिली। साईं जन पंहिंजे हथ सां हिकु दरी स्थापना करे विया। अच्छा। उन दरी में अॼु बि पूरे भारत जा शेवादारी बाबा जन जा जेके आहिनि सच्चा प्रेमी और पाकिस्तान को भी मथो टेकण ईंदा आहिनि। अच्छा। ना पूछो सिंधी समाज की क्या कहानी है, ना पूछो सिंधी समाज की क्या कहानी है, जल ज्योति झूलेलाल हमारी निशानी है। दादा मां तव्हांखे पुछंदुमि कि मूंखे तव्हांजे शादीअ जे बारे में कुझु ख़बर पई, उन जे बारे में ॿुधायो, छा विशेष आहे? असांजे परिवार ते शुरू खां ई बाबा हरदास राम जलगांव वारनि जी कृपा रही, उहा जानकारी तव्हांखे ॾिनीसीं। उन कृपा खां पोइ मुंहिंजे शादी जो संजोग ईअं ठहियो कि घोट बि बाबा जन स्वयं बाबा साईं गेलाराम जन गद्दी ते हुया। अच्छा। उहे हुया ऐं घोट बि उहे वेठा। अच्छा, उहे ॾाढा पहुतल संत हुया। हा, ऐं मुंहिंजी घरवारी तरफ़ों कुंवार माउ जेकी आहे संत कंवरराम साहिब जेके आहिनि जी, अमरावती में उन्हनि जो स्थान आहे। जी जी। उन्हनि जी धर्म पत्नी उन वक़्तु हयात हुई। अच्छा। उहा कन्यादान करण भाटापारा आई। अच्छा। ऐं मुंहिंजी शादी ॿिन्हिनि संत परिवार जे आशीर्वाद सां। वाह वाह, ॾाढी नई ॻाल्हि ॿुधाई दादा इहे तव्हां असांखे कि तव्हां उन्हनि जी संत कंवरराम जी घरवारी कन्यादान कयो। ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई दादा, इहा त ॾाढी उपलब्धि आहे तव्हांजी जीवन जी। भगवान झूलेलाल में है आस्था तो ज़रूर निकलेगा सुगम रास्ता। दादा तव्हां मंदिरनि जी, समाज जी ॾाढी सेवा कई आहे, उन जे बारे में कुझु असांखे ॿुधायो न, अनुभव पंहिंजो। असांजो परिवार शुरू खां धार्मिक परिवार। उन परिवार में बाबा हरदास राम साईं जे सानिध्य जे करे असांजे अंदरि समाज जी शेवा, धार्मिक संगठन जी शेवा,
धार्मिक संतनि जी शेवा, ग़रीबनि जी बि सेवा कंदा दादा? हा, ग़रीबनि जो त ईअं सम्झो असांजे घर में जी जेकी साईं जन जो स्थान ठहियल आहे, जी जी उन स्थान ते अॼु बि जी। हफ़्ते में देग चढ़ंदी आहे ग़रीबनि जी, अच्छा, ऐं हमेशह खां हले थी पई। इहो प्रसाद वितरण थींदो आहे तव्हां वटां? इहो हा, ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई हा। तव्हां। जी ऐं ॿियो समय समय सां जेके बि सिंधी त्योहार हूंदा नी, उन में असां संतनि जी तरफ़ां जेको भंडारो थींदो आहे उहो कंदा आहियूं। प्लस ॿाहिरों संत जेके ईंदा नी, उन जी शोभा यात्रा निकिरंदी आहे, त उन असांजे संतनि जे स्थान अॻवानी ते कंदा आहियो। अॻवानी बि कंदा आहियूं। सिंधियुनि जी एकता असांजी शान आहे ऐं भॻवानु झूलेलाल असांजी जान आहे। दादा तव्हां भॻवानु झूलेलाल जी सेवा कई आहे, उन बारे में मां तव्हांखां विस्तृत सां थो पुछणु चाहियां। असां भाटापारा शहर में रहंदासीं। असांजे शहर जे पासे में चकर भाटा हिकु स्थान आहे, जी उहो असांजो पूरे भारत में फेमस आहे। साईं झूलेलाल जी शेवा जेको परिवार कंदो हो, अॼु उन जा सुपुत्र उन गद्दी ते वेठा नी। अच्छा मां उन्हनि जे पिता साहिब सां कई साल अच्छा हर हफ़्ते उते जेको प्रोग्राम रखंदा, जी। सॼी राति जाॻंदो हुउमि ऐं वेंदो हुउमि। अच्छा, उन्हनि जी बि असांखे आशीर्वाद आहे। ॿियो तव्हां हर त्योहार ते कुझु प्रसाद वितरण जो बि कार्यक्रम कंदा, उन जे बारे में ॿुधायो न असांखे। हा, असांजी भाटापारा में जेको साईं जो स्थान ठहियल आहे दरी साहिबु जी उते इहो बाबा जन जे नाले सां जेकी शेवा थींदी आहे, प्रसाद वितरण बि थींदो आहे समय समय सां। जी ॿियो संत महात्मा ईंदा नी त शोभा यात्रा जी अॻवानी में बि बीह करे जेकी जल आहे या प्रसाद आहे शेवा कंदा आहियूं। ऐं असांजो पूरो परिवार बाबा जे करे पूरे हिंदुस्तान में फेमस आहे कि असांजे पिता साहिबु पूरो जीवन 24 कलाक 12 महीने समर्पित शेवा कई मुंहिंजे पिता साहिबु। तव्हां उते कोई अहिड़ो फंक्शन बि कयो आहे? मूंखे ख़बर आहे कि भई जंहिंमें सॼे हिंदुस्तान जा या ॿाहिरां बि माण्हू आया छा, उन जे बारे में ॿुधायो न। हा, इहा बि हिकु संजोग जी ॻाल्हि आहे कि मुंहिंजी नौकिरी जे करे महाराष्ट्र में मुंहिंजो अमरावती शहर में ट्रांसफ़र थियो। अच्छा, उन ट्रांसफ़र थींदे वरी उते जी संतनि जो परिवार हुयो, त मां उन संतनि जे परिवार सां मेल मुलाक़ात कई, उन्हनि जो आशीर्वाद वरितुमि। ऐं हर हफ़्ते 2 ॾींहं छुटी हूंदी असांखे, छंछरु आर्तवार, त मां जेतिरियूं बि उते धार्मिक संस्थाऊं आहिनि सभिनि वटि वेंदो ईंदो हुउमि ऐं शेवा प्रेजेंस ॾींदो हुउमि। इन विच संत कंवरराम परिवार मूं संतनि मूंखे आज्ञा कई कि भई असां 125 सालानो हिकु उत्सव करायूं था। हा हा, जंहिंते भारत सरकार जे डाक विभाग हिकु डाक टिकली ऐं हिकु लिफ़ाफ़ो बि जारी कयो हो। त उन हिसाब सां संतनि मूंखे चयो भई तूं छुटी वठी करे इहो पूरो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कर ऐं संभार ऐं सुठे नमूने सफल थियणु खपे। अच्छा, थियो। साईं संत कंवरराम साहिबु ऐं बाबा साईं बाबा हरदास राम बाबा गेलाराम जे आशीर्वाद सां प्रोग्राम एॾो सफल थियो कि जेतिरा डेलीगेट्स आया क़रीब 125 लेडीज़ जेंट्स, अच्छा सभु सीनियर सिटीजन, अच्छा ऐं पूरे हिंदुस्तान खां कुझु विदेश खां बि हुया। अच्छा उन्हनि संतनि खे मुंहिंजी शेवा जो हिकु उदाहरण ॾिनो। अच्छा, उहो उदाहरण इहो ॾिनो कि असां पूरे हिंदुस्तान ऐं विदेश में घुमूं था, सिंधी समाज जो ऐं संतनि जो प्रचार प्रसार कंदा आहियूं। अहिड़ो शेवादारी असां कॾहिं न ॾिठो आहे। हे शेवादारी अमरावती जो लॻे कान थो, इहो काॾों घुराए थो। अच्छा, ॾाढी बधाई हुजे दादा, तव्हां इहे ॾाढी असांखे सुठी ॻाल्हि ॿुधाई। मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी माता साहिबु हूंदी श्रीमती कलावंती छाबड़िया, उन्हनि त संत कंवरराम साहिब खे बि ॾिठो हुयो। त चवण जो मतिलबु कि उन शेवा में बाबा जी आशीर्वाद सां उहो कार्यक्रम एॾो सफल थियो जो उन डेलीगेट्स मूंखे पर्सनल स्पीच लाइ इनवाइट कयो। चई असां आउटसाइडर खे इनवाइट न कंदा आहियूं, मूंखे इनवाइट कयो। अच्छा, इहो त आहे दादा कि जेको सेवा करे थो भॻवान बि हुन सां गॾु ई आहे। अॼु बि मूंखे ईअं ई लॻंदो आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। ऐं असां बि सचे मन सां शेवा कईसीं त उहो डेलीगेट्स संत कंवरराम साहिब जे परिवार खे इहो चयो कि अॼु ताईं तव्हां जेके बि अवॉर्ड जंहिंखे बि ॾिना नी, सभिनि खां पहिरियों तव्हां मुखी खे ॾींदा आया आहियो। हिन दफ़े मुखी खे पहिरियों अवॉर्ड न ॾींदो, हिन ब्रिजलाल गंगवानी खे अवॉर्ड ॾियणो अथव। ॾाढी बधाई हुजे दादा, तव्हांखे ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां। इहो त सेवा जो फल आहे दादा। ईश्वर वेठो आहे, ॾिसंदो आहे कि केरु सेवा करे थो केरु नथो करे। ये त ॻाल्हि सही आहे। कोशिश कभी बेकार नहीं होती और मेहनत करने वालों की कभी हार नहीं होती। दादा तव्हां पंहिंजे जीवन में ॾाढी महिनत कई आहे। तव्हां सेंट्रल स्कूल में छा हो इहो बि ॿुधाईंदा असांखे। एक्चुअली छा आहे कि सेंट्रल गवर्नमेंट में नौकिरी जे कारण असांजे ॿारनि खे पढ़ाई लाइ सेंट्रल स्कूल में एडमिशन मिलंदो हो। त ॿारनि जे एडमिशन खां पोइ मां थोरो सोशल एक्टिविटी में रहियो हुउमि ऐं हमेशह शेवा कंदो रहियो हुउमि। त स्कूल मैनेजमेंट में पालक अभिभावक संघ ठहियो।
अच्छा उन संघ मूंखे वाइस चेयरमैन ठाहियो अच्छा ऐं उन जो चेयरमैन कलेक्टर हूंदो आहे पूरे हिंदुस्तान में जिथे बि सेंट्रल स्कूल आहिनि। अच्छा त इन जे करे असांजो कलेक्टर सां बि संपर्क रहियो। दादा तव्हांखे नौकिरी में कलेक्टर बि अवार्ड ॾिनो, उन जे बारे में ॿुधायो न असांखे। हा, मां छा आहे पूरो जीवन ईमानदारी सां नौकिरी कई आहे। जी। मुंहिंजो रिकॉर्ड आहे ऑफिस में। भारत शासन जी हिकु नीति जे तहत, हिकु योजना जे तहत मुंहिंजे विभाग जी जवाबदारी हुई। उन टाइम ते मां 3 ज़िलनि जो इंचार्ज हुउमि। अच्छा 104 बैंकां मुंहिंजे 3 ज़िलनि में हुयूं। अच्छा ऐं फॉर्मेलिटी जे हिसाब सां कलेक्टर खे रिपोर्टिंग करणी हुई। कलेक्टर सां जॾहिं रिपोर्टिंग कयां पियो त कलेक्टर खे माण्हुनि, बैंक वारनि, हाँ पब्लिक हाँ चयो कि भई हे माण्हू एॾो ईमानदार ऑफिसर आहे जो अॼु ताईं हिन जी किथे कोई कंप्लेन कान्हे कहिड़े बि रूप में। ॿियो हिन जी सचाई अहिड़ी आहे कि पूरे शहर में फेमस नहीं है। तव्हां पतो कयो। अच्छा कलेक्टर पतो कयो हाँ कि भाई जेके माण्हू चवंदा चापलूसी त नथा कनि। हाँ सही आहे कि ग़लति आहे। हा, कलेक्टर पतो कयो। कलेक्टर एॾो ख़ुशि थियो, मूंखे कमिश्नर जे साम्हूं मीटिंग में जेकी थींदी आहे हाँ। उन में मूंखे एवॉर्ड ॾिनई कि भाई ईमानदार कार्यशैली में इनको इनाम दिया जाता है और भारत सरकार का जो योजना के तक इन्होंने काम किया है उसमें ये प्रमाण आए हैं, इन्होंने ईमानदारी से काम किया है, इसलिए इनको अवार्ड दिया जाता है। तव्हां लायंस क्लब में भी रहिया हो, कहिड़े पद ते रहिया हो इहो ॿुधायो, ऐं छा लायंस क्लब जे माध्यम सां तव्हां पंहिंजे सिंधी समाज जी मदद कई, इन बारे में ॿुधायो। मां शुरू खां सोशल वर्कर रहियो आहियां। इन जे करे मां हिकु लायंस क्लब जेकी इंटरनेशनल संस्था आहे उन जो फाउंडर मेंबर ठहियुमि पहिरों। अच्छा किथे, इहो रायपुर में या भाटापारा? भाटापारा में। अच्छा पोइ वरी कमु कंदे कंदे मुंहिंजी नौकिरी जो रायपुर जॾहिं बदिली थी त मां चयुमि भई लायंस क्लब में हाणे मां रायपुर में बि जुड़ां। त रायपुर में लायंस क्लब हिकु फ्रेंड संस्था आहे, मुंहिंजो 4-5 ॾींहं लायंस क्लब, उन में मां मेंबर ठही करे सुठो कमु कयुमि। पोइ चुनाव में मूंखे हुते लायंस क्लब जो सेक्रेटरी ठाहिया। अच्छा त तव्हां इन माध्यम सां पंहिंजे समाज जी बि का मदद कई, उन जे बारे में ॿुधायो। ॾिसो, इंटरनेशनल जेकी संस्था है जी उहा ओपन फॉर ऑल ह्यूमनिटी। हा उन में सिंधी समाज जे माण्हुनि बि उन्हनि में फ़ाइदो वरितो, हा अदर समाज बि फ़ाइदो वठंदी आहे ऐं उहे हर सहूलियत, हर शेवा करण लाइ तत्पर हूंदा नी। जेको मुंहिंजो अनुभव आहे, असां जिथे जिथे कार्यक्रम कयासीं उते सभी समाज वारनि संस्था जो प्रोग्राम के तहत फायदो वरतो। जिनके भगवान झूलेलाल से गहरे रिश्ते होते हैं उनके सभी दिन सुनहरे होते हैं। ईअं ई असांजे दादा जा हिन उमिरि में भी सब दिन सुनहरा आहिनि। दादा मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हांखे कोई सिंधी गीत, गानो, गज़ल, भजन यादि हुजे त असांखे उन जूं ॿ लाइनियूं ॿुधाईंदा। चलो भई हाणे ईअं त हाणे घणियूं जी जेके संतनि जूं गाना चओ या भाई गज़लां चयो ठहियूं आहिनि, मूंखे हिकु ॿ लाइन यादि अचे थी। हा हा जेका बि तव्हांखे यादि अचे। हा हिकु सभिनि खां वधीक फेमस जेको आहे भई गानो, जंहिंजो ढूलण सां प्यार, ओ जंहिंजो साईं सां प्यार, उहो मथे करे भाई हथ मथे करे, ओ जंहिंजो ढूलण सां प्यार, उहो हथ मथे करे मथे करे। ॿियो कोई हिन जे अलावा हुजे? झूलण साईं जी जंहिंजे मथां आ दया, सिंधी समाज जे मथां आहे उन जी कृपा, ओ साईं झूलण जी आहे कृपा, सभी सिंधियुनि ते आहे झूलण साईं जी कृपा। ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई दादा। तव्हां दादा सिंधी आहियो, तव्हांजे घर में सिंधी व्यंजन बि ठहंदा हूंदा, तव्हां बि खाईंदा हूंदव। तव्हांजो कोई मनपसंदि व्यंजन हुजे या जेको तव्हांजे घर में वधीक ठहंदो हुजे, उन जे बारे में ॿुधायो असांखे। सिंधी समाज जे व्यंजन जे मामले में 2 फेमस व्यंजन आहिनि। हिकु त बिह हा ऐं ॿियो सिंधी कढ़ी। दादा इहे बिह रायपुर ऐं छत्तीसगढ़ में बि ॾाढा खाईंदा आहिनि, इहे आदिवासी माण्हू बि खाईंदा अथव इहे ॾाढा। बिह असांजे पासे एॾा सुठा मिलंदा नी हा जो आसे पासे जे कई शहर जा, एतिरो तक कि महाराष्ट्र जे नज़दीकी शहर जा बि माण्हू अची करे हितां वठी वेंदा नी। अच्छा जंहिंजा मिट माइट दोस्त यार आहिनि उन्हनि खे विशेष चवंदा नी भई तव्हां महाराष्ट्र अचो था त असां लाइ 2 किलो 5 किलो खणी वञो। और मां बि पंहिंजी न्याणी जिथे ॾिनी आहे अकोला जे जलगांव जे पासे में धुले आहे, हा त धुले में हिकु दफ़ो न्याणे खे ख़बर पई भई बिह हिते बढ़िया मिलंदा नी, ऐं तव्हां जॾहिं बि अचो बिह खणी अचो।
मां पंहिंजे न्याणे लाइ बि खणी वियो हुउमि और जेको प्रेमी मूंखे चवंदो आहे अच्छा, मां अच्छा। उन मामले में इहा शेवा ये ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई दादा तव्हां। दादा हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि कि अॼु असांजी सिंधी भाषा ॾाढो घटि था माण्हू ॻाल्हाइनि पिया। भई असां हिन उमिरि में असां त ॻाल्हायूं था, असांजा ॿार ई नथा ॻाल्हाइनि पिया, त ॿारनि खे असां छा संदेश ॾींदासीं कि कीअं सिंधी भाषा जो वाधारो थिए? सिंधी भाषा ख़तमु थी वेंदी त सम्झो असांजे सिंधी समाज जी पहचान ई ख़तमु थी वेंदी। मुंहिंजो अनुभव रहियो आहे जी। त सिंधी समाज ते संतनि जी विशेष कृपा रही आहे। जी। सिंधी सभिनि खां सुहिणो इहो वीचार पब्लिक में आहे त सिंधी समाज में सिंधी भाषा जो जेको उत्थान थियणु खपे, उन्ही में जेके बि सामाजिक संगठन या हाणे राष्ट्रीय स्तर ते थोरो सरकार सिंधी भाषा खे मान्यता ॾिनी आहे, उन हिसाब में काफ़ी कार्यक्रम थियनि था, पर प्रैक्टिकली जेकी नई जनरेशन आहे जी। उन्ही में थोरो रुझान घटि आहे। उन्ही जो कारण नई जनरेशन खे शुरू में जॾहिं असांजा वॾा आया त सिंधी ॻाल्हाइण ऐं ॿुधण जो मौक़ो मिलंदो हो, पोइ वरी पंहिंजे पंहिंजे जाब में जॾहिं ॿार हली विया त उहो सिंधी कल्चर थोरो ॻाल्हाइण जो घटि थी वियो ऐं पढ़ाई जो बि जेतिरो वधणु खपे ओतिरो न वधियो। दादा छा थियो कि हिकु त पढ़ाईअ में ॿार बिज़ी थी विया, उहे नथा ॻाल्हाइनि, एकल परिवार थी विया जिन में बुज़ुर्ग अॼु आहिनि ई कोन, त इन करे बि असांजी भाषा घटिजे थी। उन में छा सुधारो कजे? हाणे उन में त हिकु ई ॻाल्हि आहे, ॾिसो परिस्थिति जेकी ठही आहे उन हिसाब सां एकल परिवार वधिया नहीं। हाणे परिवार में जेके वॾा आहिनि, चाहे पंहिंजे परिवार में माता पिता उन्हनि जा हुजनि, ॾाॾो ॾाॾी हुजे, या स्वयं माउ पीउ जी बि जवाबदारी आहे जी कि ॿार खे सिंधी ॻाल्हाइणु लिखणु पढ़णु सेखारीनि। मां त दादा इन में इहो चवंदो आहियां कि जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे असां पाण सां गॾु रखूं त हिकु त असांजी संस्कृति भाषा कल्चर असांजो बचंदो ऐं असांजा ॿार पाण ई पंहिंजो सिखंदा, उन्हनि खे सेखारिणो न पवंदो। त एक्चुअली छा आहे, प्रैक्टिकल प्रॉब्लम इन्ही करे वधी वियो आहे, माउ पीउ या वॾा घटि रहनि था कि जॉब जेको आहे उहो परे परे आहे, ऐं बुज़ुर्ग माउ पीउ पुराणे पंहिंजे शहर में जेको उन्हनि जी रिस्पेक्ट आहे उहो रिस्पेक्ट जे करे उहो उते रहण बि पसंदि कनि था, ऐं कुझु जेके वञनि बि था ॿारनि जी ज़रूरत जो मजबूरी जे करे, उते उन्हनि खे माहौल ओढ़ो नथो मिले सिंधियत खे वधाइण जो, ऐं उन हिसाब सां उन खे ब्लड में जेकी सिंधियत आहे उन जे करे उहे चाहिनि था कि भाई ॿार भले हाणे जिथे नौकरी कनि था असां अचु वञु कंदासीं, पर असां पंहिंजे पुराणे शहर में रहंदासीं जिथे सिंधियत जो माहौल आहे, सिंधियत जो वातावरण आहे। हाणे मूंसां बि इहा ई मजबूरी आई मुंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारण जी, पर मां छा कयुमि उहो तव्हांखे ॿुधायूं। मुंहिंजो पिता साहिबु संतनि जी शेवा में, माता साहिबु पंहिंजे घर में ॿियनि भाइरनि सां गॾु, त मां हफ़्ते में 2 ॾींहं ॿारनि खे चवंदुमि मूंसां सिंधी ॻाल्हायो। अच्छा। ॿार ॻाल्हाईंदा, वरी 2 ॾींहं चवंदोमानि हिंदी ॻाल्हायो, हिंदी ॻाल्हाईंदा, वरी 3 ॾींहं चवंदोमानि अंग्रेजी ॻाल्हायो। इहे दादा नई ॻाल्हि ॿुधाई तव्हां कि 2 ॾींहं हर भाषा लाइ तव्हां फिक्स करे छॾिया, जंहिंमें पंहिंजी मातृभाषा अची वई ऐं देश जी भाषा अची वई ऐं अंतर्राष्ट्रीय भाषा बि अची वई, 3 भाषा। ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई दादा तव्हां। उहा ॻाल्हि रखण जे करे मां तव्हांखे इहो ॿुधायो, मुंहिंजे ॿारनि सिंधी समाज जे कई कार्यक्रम में भाग वरितो। हिकु दफ़ो मूंखे यादि अचे थो, यानी राजा दाहिर सेन जो हिकु प्रोग्राम थियो जी, उन्हीं कंपटीशन में मुंहिंजी न्याणी जेकी आहे फर्स्ट आई। ब्रजलाल जी, आप अपना परिचय स्वयं दें, ये आपका संघर्ष है। आपका परिचय कोई और दे, ये आपकी उन्नति है। दादा आप किसी परिचय के मोहताज नहीं हैं, यह आपकी उपलब्धि है। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम असांजो कीअं लॻंदो आहे असांखे ज़रूरु ॿुधाईंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047। हाणे पंहिंजे भाउ अशोक छाबड़िया खे अनुमति ॾींदा। दादा ब्रजलाल जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल।